आखिरतुल मुत्तकीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन क़ाइदिल गुर्रिल मुहज्जलीन अत्यबित तय्यबीन व अतहरित ताहिरीन मौलाना व मौला सकलैन हबीबिना मुहम्मदिन जद्दिल हसन वल हुसैन सल्लल्लाहु व सल्लम अलैहि व अला आलिहि तय्यबीन अत्ताहिरीन व अला अस्हाबिहिल अंसार वल मुहाजिरीन अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीका लह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस सियाम कमा कुतिबा अलल्लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून सदक़ल्लाहु मौलानल अलियुल अज़ीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। जेतरी जमात आओ तो आवाज होने मोहब्बत सा ज़ौक़ सा शौक़ सा बड़ी आवाज से दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व सनदिना व मौलाना व मुर्शिदिना व मुनअमिना व मअवाना व मलजाना हबीबिना व नबिय्यिना व नूर क़ुलूबिना सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व औलादिहि व इत्रतिहि व अहलि बैतिहि अजमईन। मुअज़्ज़ज़ व मुकर्रम प्यारा दोस्तों, बुजुर्गों, भाइयों, अल्लाह करीम का दुआ है तरब शाल असा सभनी के हिदायत नसीब फरमाए, मदीने वाले साईं जी सच्ची मोहब्बत नसीब फरमाए। चओ आमीन। करीमन जी मोहब्बत में जियारे रब शाल इन्हीं मोहब्बत में मौत नसीब फरमाए। अल्लाह करीम का दुआ है मोहतरम साईं हाफिज गुलाम मुस्तफ़ा साहब अल्लाह उनके शाद आबाद फरमाए, जेको असांजे ऐं तव्हांजे हिन मुलाक़ात जो सबब बणियो आहे। अल्लाह हाफ़िज़ साहब के दुनिया आख़िरत जी नेमतुनि सां माला माल फरमाए। अल्लाह ताला जे पाक कलाम सूरह बक़रा जी हिकिड़ी मुबारक आयत हिन फ़क़ीर तव्हां भलारनि जे आॾो तिलावत कई, जंहिंमें अल्लाह ताला इरशाद फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनू, हे ईमान वारो, कुतिबा अलैकुमुस सियाम, अल्लाह ताला अवां ते रोज़ा फर्ज कया आहिनि। रमज़ान मुबारक जा छा फर्ज कया आहिनि? रोज़ा ॻाल्हायो, रोज़ा फर्ज कया आहिनि। कमा कुतिबा अलल्लज़ीना मिन क़ब्लिकुम, जीअं तव्हां खां अॻियुनि उम्मतुनि जे मथां रोज़ा फर्ज कया विया हुया। रुगी तव्हां ई न आहियो, बल्कि तव्हां खां अॻियूं जेके उम्मतूं हुयूं उन्हनि ते बि ईअं ई रोज़ा फर्ज कया विया हुया। छो जो लअल्लकुम तत्तक़ून, जीअं तव्हां ज़ोर परहेज़गार बणिजी वञो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हिन मुबारक आयत में अल्लाह ताला रमज़ान मुबारक जे महीने ऐं रमज़ान में रोज़न रखण जे एहतमाम जे मुतअल्लिक़ इरशाद फरमायो आहे। रब फरमायो त तव्हां जे मथां ए ईमान वारो, ए मोमिनो, ए नबी जे मथां कलमे पढ़ण वारो, तव्हां जे मथां रमज़ान जा रोज़ा फर्ज कया विया आहिनि। उम रोज़ा रखो, अस्सौम जुन्नतुन, मदीने वाले साईं फरमायो रोज़ो अल्लाह जे कोटन मझा एक कोट आहे, जेको तव्हांखे शैतान खां, बदकारी खां, बेहयाई खां महफूज़ रखंदो। पर रमज़ान जा महीना, अल्लाह ताला रमज़ान जा ॾिहाड़ा हर मोमिन जे मथां, मुसलमान जे मथां रोज़ा फर्ज कया आहिनि।
जी हज फर्ज है जिंदगी में एकड़ो दफो मालदार जे मथा ऐं ज़कात ॾियण सिर्फ मालदार जे मथा फर्ज है पर ॿ शयूं नमाज ऐं रोज़ो हर गरीब अमीर जे मथा फर्ज है नमाज रोजानो 5 वक्त फर्ज है ऐं रोजा साल में एकड़ो महीनो फर्ज है सुभान अल्लाह वरी जो सुभान अल्लाह ऐं रब फरमायो त कारी का हराम कारी का बुरन कमन का बुरन अमलन का बेहयाई जे रस्ते का शैतानी वाटुन का शैतानी विखुन का पाण के बचाईंदा हन ये मुत्तकी बानामो अल्लाह जा महबूब बणजी वेंदा सुभान अल्लाह ऐं अल्लाह फरमायो तकवा कीअं मिलंदी तवा मुत्तकी किया बनबो तवा के तकवा किया हासिल थींदी मु अल्लाह जी मोहब्बत वाली बात तवा के किया नसीब थींदी रब तो फरमाए तवा रोजा रखो मु रब जा मुत्तकी ए परहेजगार पाना बणजी कथा जो सुभान अल्लाह अमलन वाली गाल इंदी आ मिणी समय थकल थकल सुभान अल्लाह चंदा सुभान अल्लाह इंशाअल्लाह अॼु ॻाल्हियूं ॿुधंदो मदीने वारे साईं जा फरमान ॿुधंदो तव्हांजे दिल में रमज़ान जो शौक़ ज़रूर पैदा थींदो जॾहिं रजब जो चंड नज़र ईंदो हुयो कहिड़ो महीनो रजब शरीफ जो चंड नज़र ईंदो हुयो त महबूब सुणा दुआ घुरंदा हुआ अल्लाहुम्मा बारिक लना फी रजबिना व शाबानिना मौला असांजे रजब में बरकतूं नाज़िल फरमा असांजे शोबान में बरकतूं नाज़िल फरमा अल्लाहुम्मा बल्लिगना रमज़ान ए मुंहिंजा मौला एतिरी हयाती ॾिजांइ जो असां रमज़ान ताईं वञी पहुचूं सुभान अल्लाह मदीने वाले साईं फरमायो अञा रमज़ान जो चंड नज़र न ईंदो आहे अञा रमज़ान जो चंड निकरंदो नाहे उन रमज़ान जे अमलन करण वारन जो अजुर सवाब अल्लाह अगे ही लिखण शुरू फरमाए छॾींदो अञा रमज़ान जो चंड नज़र न आयो अञा रमज़ान जा रोज़ा माण्हुनि रखिया न आहिनि मोमिनन अञा क़यामुल लैल कयो नाहे अञा ॾींहं जो रोज़ो रखियो नाहे मुंहिंजो आका तो फरमाए उन्हनि मोमिनन जो अजुर सवाब चंड ॾिसण खां अॻु में शोबान में अल्लाह लिखण शुरू करे छॾींदो ऐं मुनाफ़िक़नि ते रमज़ान खां अॻु ई अल्लाह फिटकार विझण शुरू कंदो अर्ज़ कयो छो या रसूलल्लाह अञा अमल थियो कोन्हे अञा नेकी कई कोन्हे अञा भलाई जो कम कयो कोन्हे अॻे ई अजुर तो लिखियो वञे रब फरमायो मदीने वाले साईं फरमायो आओ इन जे करे जो जेके मोमिन हूंदा आहिनि अॻु वाट तयारी कंदा आहिनि दुआऊं घुरंदा आहिनि मुंहिंजा मौला असांखे वक़्त ॾे जो रमज़ान अचे त तो अल्लाह खे यादि करे ॾेखारे मुंहिंजा मौला रमज़ान ताईं पहुचाए जो उन्हनि जी दिलि में तमन्ना हूंदी आहे उन्हनि जे दिलि में शौक़ हूंदो आहे रमज़ान जे जागण जो तरावीहुन पढ़ण जो रोज़न रखण जो तिलावत क़ुरान जो शौक़ हूंदो आहे शौक़ हूंदो आहे दिलि में तड़प हूंदी आहे दिलि में तमन्ना हूंदी आहे दिलि में शौक़ हूंदो आहे मौला रमज़ान अचे त पाण मल्हाए ॾेखारे नथा चओ सुभान अल्लाह ऐं मुनाफ़िक कुड़ंदा पिया यार हाणे मरी वियासीं रमज़ान अचे थो पियो रोज़ा रखणा पवंदा साईं मुंहिंजा बुखियो रहणो पवंदो वरी तरावियूं पढ़णियूं पवंदियूं बरकातूं पढ़ी जान छॾाईंदा हुआसीं ऐं हाणे साईं मुंहिंजा सॼी राति बि तिलावत करणी पवंदी तरावियूं पढ़णियूं पवंदियूं हेॾी ॾुखी निमाज़ उन्हनि खे भार महसूसु थींदो नबी साईं फरमायो मोमिननि जो अजुर लिखबो आहे मुनाफ़िक़नि ते फिटकार पवण शुरू थींदी आहे इहो रमज़ान ईंदो नाहे अल्लाह अॻे ई उन्हनि जा फ़ैसिला करे छॾींदो आहे जोर से चो सुभान अल्लाह सुभान अल्लाह ए रब छा थो फरमाए कुरान मजीद में दुरूद शरीफ पढ़ो सल्लल्लाहु रसूल अल्लाह अल्लाह जो कुरान तो फरमाए शहरु रमज़ान अल्लज़ी उन्ज़िल फ़ीहिल क़ुरआन रमज़ान जो महीनो वो बरकतुन वारो महीनो आ रमज़ान जो महीनो वो भलाइन वारो महीनो आ जे महीने में अल्लाह कुरान के नाज़िल फरमायो आ हुदल लिन्नास
व बय्यिनातिम मिनल हुदा वल फुरकान। कुरान वणे तो जोर सां जो सुभान अल्लाह। रब तो फरमाए है वो कुरान वो कलाम जेको माण्हुनि लाइ हिदायत आहे, हिदायत ऐं हक़ ऐं नाहक़ में फ़र्क़ करण वारियूं चिटियूं निशानियूं हिन क़ुरान में बयान थियूं आहिनि। को रब जो फरमाए फमन शहीद मिनकुम अशहर फलयसुमहु। तमाम जे माण्हू खे नसीब थे रमज़ान जा दिहाड़ा, जो महीनो नसीब थे दादू वारन मां कंहिंखे रमज़ान जो महीनो नसीब थे, अल्लाह जो फरमाए उनखे घुर्जे त रमज़ान जा रोज़ा रखे। मदीने वारे साईं इन आयत जी तशरीह में फरमायो त मन साम रमज़ान ईमानन वहतिसाबन गुफ़िर लहू मा तक़द्दम मिन ज़ंबी। सुभान अल्लाह। अल्लाह जो हबीब तो फरमाए जे माण्हू रमज़ान जा रोज़ा रखिया ईमानदारी सां शौक़ ऐं ज़ौक़ सां अल्लाह के राज़ी करण जे लाइ, रब जी रज़ा जे लाइ, अल्लाह के परचाइण जे लाइ ऐं रमज़ान जे रोज़नि जो हक़ अदा करे ॾेखारी। अल्लाह जो हबीब तो फरमाए तो न गुज़रियल ज़िंदगी में जेतिरा गुनाह कया, जेके ख़ताऊं कयूं, सगीरा या कबीरा, नंढा या वॾा, ज़ाहिर या बुझा, अल्लाह रमज़ान जे रोज़न रखण जे सदके उन जा हड़ई गुनाह बख्शे माफ़ करे छॾे। मा तक़द्दम मिन ज़ंबिही। लफ़्ज़न ते गौर कयो, रब तो फरमाए जेके भी गुनाह कया अॻु ज़िंदगी में, केनी 10 सालों मेरा, केनी 20 सालों मेरा, केनी 40 सालों मेरा, 50 सालों मेरा, 80 सालों मेरा। जिंदगी हर कोई इंसान खाती है, कुल्लु इब्न आदम खत्ताऊन, आदम जो हर औलाद खाती है सिवाय नबियन जे, सिवाय रसूलन जे, बाकी का मखलूक मासूम नाहे, हर के का खता थींदी आ। मदीने जो ताजदार तो फरमाए ईमानदारी सां ऐं अल्लाह ताला के याद करण जी नियत सां जेको माण्हू रमज़ान जा रोज़ा रखे गुफ़िर लहू, अल्लाह उन जा हड़ई गुनाह बख्शे माफ़ करे छॾींदो। मन साम रमज़ान व अरफ हुदूदहू। जे माण्हू रमज़ान जा रोज़ा रखिया उन जे हथुनि खे ॼातई, रोज़ो रखे असां रोज़ो रखंदा पोइ वरी सही मुंहिंजा ताश जे पतंदे जे वेंदे टीवी जे साम्हूं वेंदा फिल्म ॾिसंदा, न ज़बान सां कूड़ न ॻाल्हाई, कंहिंखे अज़ियत न पहुचाई। नबी साईं फरमायो बुख लॻंदी आहे न, मदीने वारे साईं खे ख़बर हुई बुख लॻंदी आहे त माण्हू में बेचैनी पैदा थींदी आहे, जॾहिं शुगर लेवल घटि बि आहे त माण्हू में चिड़ पैदा थींदी आहे, गुस्सो पैदा थींदो आहे, कावड़ कंदो। आका करीम फरमायो जॾहिं रोज़े सां हुजो तव्हां सां को जिहालत सां पेश अचे, घटि वधि ॻाल्हाए, वराए उनखे जवाब न ॾे, वराए उनखे जुमिलो न चओ, चई सदा इन्नी साइम, मां रोज़ेदार आहियां। वो जिहालत तो करे ईमानदारी ॾेखार। नबी सही फरमायो अरफ हुदूदहू, जे रमज़ान जे रोज़न जी ऐं रमज़ान जी हदुनि खे ॼातो, वतहफ़्फ़ज़ मा यंबग़ी, ऐं उन हदुनि जी हिफ़ाज़त कई जेका मुनासिब हुई त हिफ़ाज़त कजे। अल्लाह जो फरमाया यतहफ़्फ़ज़ कफ़र मा क़ब्लहू। ये रमज़ान जा रोज़ा उन जे गुनाहनि जो कफ़ारो बणजी वेंदा, गुनाह जो कफ़ारो बणजी वेंदा। सुभान अल्लाह, वरी जो सुभान अल्लाह पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह।
मुझे मुर्शिद जो शेर है, रमजान मुबारक आयो मौला मीह वसायो, रमजान मुबारक आयो मौला मीह वसायो, भागन वारो आहे सो जागी जेब मल्हायो, रमजान मुबारक रमजान मुबारक आयो मौला मीह वसायो, चो रमजान मुबारक आयो मौला मीह वसायो, भागन वारो आहे सो जागी जेब मल्हायो, रमजान मुबारक। सुभान अल्लाह। मदीने वाले साईं जी हदीस आहे, आका करीम फरमायो, हजरत सैयदना अब्दुल्लाह बिन मसऊद तो फरमाए त रमजान अचण में कुछ ॾिहाड़ा बाक़ी हुआ, अञा रमजान अचण हाणे जीअं असां 2 ॾींहं अॻ में अॼु असां हीअ मजलिस सजाई आहे, इहा रमजान खां कुछ ॾींहं अॻ में रमजान जी तैयारी जे लाइ मजलिस सजाइण मदीने वारे साईं जी सुन्नत आहे। सुभान अल्लाह। वरी जो सुभान अल्लाह। गॾिजी वेही रमजान जी ॻाल्हियूं करण, रमजान जा फज़ाइल ॿुधण। तव्हां रमजान जी तैयारी में मौलवियुनि जूं तकरीरूं ॿुधियूं हूंदियूं, अचो त मदीने वारे साईं जी तकरीर ॿुधायां। मदीने वारे साईं फरमायो, सहाबी तो चवे, आका फरमायो, दा कौन अव्वल लैलतिन मिन शहरि रमज़ान। सॼी हदीस गौर सां ॿुधिजो। मुझो आका तो फरमाए, जॾहिं रमज़ान जी पहिरीं रात थींदी आहे, सॼो रमज़ान न अञा जीअं चंड नज़र ईंदो आहे, रमज़ान जो चंड नज़र ईंदो आहे, मदीने वारो साईं तो फरमाए त अल्लाह ताला फुतिहत अबवाबुल जिनान, जन्नत जा हड़ई दर रब खोलाए छॾींदो आहे, फला युगलक मिनहा बाबुन वाहिदु शहर कुल्लहू, सॼो महीनो उन्हनि मां को हिकिड़ो दरवाज़ो बि बंदि न थींदो आहे। दुनिया वारनि जा दर खुलंदा आहिनि त बंदि बि थींदा आहिनि। राति जो तूं मां दरवाज़ो बंदि करे पोइ सुम्हंदा आहियूं, मुल्ला मस्जिद जो दरवाज़ो बंदि कंदो आहे, चौकीदार पंहिंजे ऑफिस जो दरवाज़ो बंदि कंदो आहे, घर जो अॻवान घर जो दरवाज़ो बंदि करे सुम्हंदो आहे, पर जॾहिं रमज़ान जो महीनो ईंदो आहे, मदीने जो ताजदार तो फरमाए, अल्लाह जन्नत जा दर बंदि कोन कराईंदो आहे, जिया जो चंड नजर ईंदो आहे, वग़ुल्लिक़त अबवाबुन नार, अल्लाह जहन्नम जा हर दर बंदि कराए छॾींदो आहे। ऐं सॼो महीनो लम युफ्तह मिनहा बाबुन वाहिदु शहर कुल्लहू, सॼो महीनो सॼो रमज़ान जो महीनो जहन्नम जा दरवाजा बंदि पिया हूंदा आहिनि, हिकिड़ो दरवाज़ो खुलंदो न आहे। मालूम छा थियो? तवज्जो आहे दादू वारो? मालूम थियो त बंदि उहा शइ थींदी आहे जेका अॻु खुलियल हुजे, ऐं खुलंदी उहा शइ आहे जेका अॻु बंदि हुजे। 11 महीना जन्नत जा दर बंदि पिया हुया, जहन्नम जा दर खुलिया पिया हुया। जीअं जो रमज़ान जो चंड नज़र आयो, जहन्नम जा दर बंदि थी विया, जन्नत जा दर खुली विया। अञा ज़ोर सां जो सुभान अल्लाह। मदीने वाले साईं फरमायो, वग़ुल्लत असातुल जिन्न, ऐं जेके शरीर शैतान आहिनि, मोमिननि खे तंग करण वारा, गुमराह करण वारा मलाइका ॻोल्हे ॻोल्हे पकड़े वरी जहन्नम में कैद कंदा। जे दादू जा आशिक खुली अल्लाह जी इबादत करे सघनि। चओ सुभान अल्लाह। वनादा मुनादिम मिनस समाए,
कुल्ल लैलतिन इला इंफिजार सुबह। मदीने वाले साईं फरमायो जियां जो रात थी दिया हर रात रमजान जी जियां जो रात थी दिया अल्लाह ताला आसमान दुनिया ते पूरी जमीन ते एकड़ो मलाइक मोकलींदो आ जेको पढ़ो ॾियारींदो आ। रब फरमाईंदो आ या बागी अल खैर यम्मम व अबशिर ओ खैर का परे रहण वारा हलिया मोट कर अल्लाह दे तुझे ला खुशखबरियूं अची वियूं आहिनि। रब ऐलान कंदो आ या बागी अशर अक्सिर व अबसिर ओ गुनाहन का परे रहण वारा हलिया अल्लाह दे मोट कर अज अल्लाह तुझे ला इनाम तैयार करे छड़िया पढ़े जण वारो पढ़ो ॾींदो आ। दादू जे गलियुनि में बाज़ारुनि में मैदाननि में घरनि में आवाज़ ईंदो आ रब जे तरफ़ां इल्हाम थींदो आ हल मिन मुस्तगफिरिन नगफिरु लहू। रब फरमाईंदो आहे को माफ़ी वठण वारो त मां अल्लाह बख़्शांस आहे को गुनाहनि जो मारियो आहे को खताउनि जो मारियो हल मिन ताइबिन नतूबु अलैहि आहे को तौबा ताइब थियण वारो आहे को गुनाहनि खां माफ़ी वठण वारो त मां अल्लाह बख़्शांस। जोर सां चओ सुभान अल्लाह। ऐं मुंहिंजे आका फरमायो त रब फरमाईंदो आ त कुल्लु फत्रिन मिन शहरि रमज़ान कुल्ल लैलतिन उतक़ाउ मिनन नार सित्तून अल्फा। रमज़ान जो जीअं रोज़ो खुलंदो आहे न रोज़े खोलण वक्त अल्लाह ताला 70,000 बाना जन ते जहन्नम वाजिब थी वई हर इफ्तार जे टाइम ते अल्लाह उन्हनि खे बख़्शे माफ़ करे छॾींदो। सुभान अल्लाह। पैदा कान यौमुल फित्र ऐं जॾहिं ईद उल अज़हा जी रात ईंदी आहे ओतिक मिस्लमा ओतिक फी जमीई शहर सलासीन मर्रतन सित्तीन अल्फा जेतरा बाना रमजान जे सजे महीने में अल्लाह बख्शा। ईद उल फित्र जी शाम जो जे आखिरी रोजे जी शाम जो ईद जे चंड नजर अचण वक्त अल्लाह ताला उन का 3 गुना वधीक उन हिकड़ी रात में उम्मत मुस्तफा के बख्शे माफ करे छॾी। अञा ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। ॻाल्हि समझ में अचे थी कोन्ह थी अञा भी हदीस मदीने वाले साईं जी दुरूद पढ़ो सल्लल्लाहु अलैहि थका बैठा है थका दुरूद पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या मदीने वाले साईं फरमायो इज़ा कान अव्वलु लैलतिन मिन रमज़ान सुभान अल्लाह जॾहिं रमज़ान जी पहिरीं रात ईंदी आहे जंहिंजो ठंडो नज़र ईंदो आहे त फुतिहत अब्वाबु समा उनमें तव्हां पहिरीं हदीस में ॿुधो त जन्नत जा दर खुली वेंदा आहिनि। हिन में अल्लाह जो भी तो फरमाए त हाड़नी आसमान जा दर अल्लाह खोलाए छॾींदो। सुभान अल्लाह। रहमत जा दरवाजा खुलंदा आहिनि फला युग़लक़ मिनहा बाबुन हत्ता तकून आखिरु लैलतिन मिन रमज़ान। पूरो रमज़ान आसमान जा दर खुलिया पिया हूंदा आहिनि रहमत जे मलाइकनि जी चहलकदमी लगी पई हूंदी आहे अचवञ हूंदी आहे। हिकड़ा ईंदा आहिनि ॿिया वेंदा आहिनि दादू में अचे ॾिसंदा त कहिड़ा कहिड़ा रोज़ेदार आहिनि कहिड़ा तरावियूं था पढ़नि पिया कहिड़ा क़ुरान जी तिलावत था कनि पिया कहिड़ा मदीने वारे साईं ते सलात था पढ़नि पिया। मदीने वाले साईं फरमायो लैस अब्दुन मुमिनुन युसल्ली फी लैलतिन फीहा इल्ला कतबल्लाहु लहू अल्फन व खम्समियत हसनतिन बिकुल्लि सजदतिन।
रमजान में जेका तू नमाज पढ़ंदो ही मदीने वाले साईं फरमायो हर नमाज में हर रात में जेका तू नमाज पढ़ी उन जे हर सजदे जे बदले अल्लाह ताला तोखे 1.5 लाख ने क्यों अता फरमाई अल्लाह जोर से जो सुभान अल्लाह हिकड़ो सजदो ने रात जो और जो को तरावीह में जो सिर सजदे में रखंदो ही सजदे में 20 रकातूं हर रकात में बस सजदा 20,000 घणा दिया 40 सजदा रुकी तरावीह जा ईशा नमाज जो सजदा अलग फितर वाजिब जा सजदा अलग रात जो तहज्जुद में इंशाअल्लाह पढ़ंदो इंशाअल्लाह उन जा सजदा अलग मदीने वाले साईं तो फरमाए तकतबल्लाहु लहु 1500 हसनतिन बिकुल्ली सजदतिन हर सजदे जे बदले अल्लाह ताला 1.5 लाख ने क्यों अता फरमाई दो अन्या गाल खत्म न थी ये तो सिर्फ ने क्यों मिलंदी हिकड़े सजदे जे बदले ए नबी सोने हिकड़े सजदे जी गाल कई हाने बुधो जेको मानू बिया अमल करे नमाज पढ़े रोजा रखे उनन जो अजर सवाब केडो हिक ने की जे बदले हिक सजदे जे बदले 1.5 लाख ने क्यों व बना लहू बैतन फिल जन्नते हर सजदे जे बदले अल्लाह ताला उन जे ला जन्नत में एकड़ो महल तामीर कयो हर सजदे जे बदले महल तामीर कंदो मिन याकूततिन हमरा गप्पया गारे जो ठहल न हुंदो सीमट या बजरी जो महल ठहल न हुंदो सिरुन जो महल ठहल न हुंदो आका तो फरमाई याकूतन गाढ़न याकूतन जो महल हुंदो पर नंढड़ो न हुंदो वो एक बिन एकड़न ते घर हो जे असा वट थींदो ओडो बादशाही महल है मदीने वालो साईं तो फरमाए लहा 60,000 बाबिन एडो वडो महल हुंदो जोने जा 70,000 दरवाजा हुंदा 60,000 उन जा रुगी दरवाजा हुंदा एडो वडो महल हुंदो पर गाल ना खत्म न थी रब तो फरमाए रब जो हबीब अले कुल बाबिन मिनहा कसरुम मिन ज़हबिन हर दरवाजे जे आडो अल्लाह ताला हिकड़ी सोन जी माड़ी तामीर कंदो नता जो सुभान अल्लाह हिते साईं सा 2 इंच दी जमीन जे बढ़िया बैठा है भा सा न चोटे पी पुट सा न चोटे चाचा भाई सा बढ़िया बैठा है मिलकत ते झगड़ो माल ते बेड़ा परेशान लगा बैठा है साईं दुआ कर चाचो मिलकत दिखाई विया वो दे असा के 4 एकड़ बनिया परिया दादू जी कल समझो था सुभान अल्लाह अल्लाह जल्ल माली फसादन का हर मुसलमान की माफी एदा रमजान में रुकी हिकड़ो रोजो रख हे इनाम गोया के सजो शहर तुझला हर सजदे जे बदले जन्नत में बेदो तामीर सजो शहर जी और 70 दरवाजा हर दरवाजे ते एकड़ी माड़ी हुजे माना 70 माड़ियों जो ठाण तुझला 70,000 दरवाजा हुए उन पेरे महल के उन जे हर किनारे ते हर दर जे सामो सोन जी माड़ी आ हाने एतरा 70,000 घर त तवाने मुने घर में दादू में मता मुश्किल हो जाए सुभान अल्लाह रमजान में तवा रोज हिकड़ी रकात तरावीह जी पढ़ो उन हिकड़ी रकात में 4 सजदा हिकड़े नफिल में 4 सजदा 4 शहर जन्नत में अल्लाह तआला जी तामीर करे छॾी सुभान अल्लाह असां तरावीह में सही 16 कोन में अंदाजी बटे डी शौक में इंदा जब रमजान जो चंड नजर इंदो को नौजवान नंढा वडा कोड़ा पक्का सब इंदा सी चाह वो बटे डी चाह जा पो छिक किनारा वाह जा केला बाबा जानी एकड़ो वाक्य बुधायो तो हमरा जेसो रमजान में वियो एकड़े गोठ में मेहमान थी ची दवा मेहमान आया रात तवा करो जवा भली करे मानी खाराईंदासी तुनी खिदमत कंदासी पर शर्त थी नमाज पढ़नी पड़े मुसलमान है नमाज पढ़ंदुस
हुयो तो मुसलमान हुन खुदा जे बाने करे नमाज पढ़ी कोन हुई। सुभान अल्लाह। इफ्तारी ये टाइम ते जो मानी लगी सुभान अल्लाह ताम मस्जिद में तो माशाअल्लाह मस्जिद भरी पे हुंदी आ। मौलवी जो हुजरो तामन सा भरियो पियो हूंदो आहे। चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह। हिन खे वठी विहारे न मौलवी जो हुजरे में साईं जा तरह तरह जा ताम आया गोठ वारन खाराए हिन ॾाढो रज थी खाधो मगरिब नमाज पढ़ी इहा नमाज आती आहे त सॼी रात वेठा पढ़ंदासीं को मसलो न आहे। मानी भेड़ी भली थी मिले। जेॾी महिल इशा नमाज थी इमाम आयो नमाज पढ़ाई। इमाम लथो तो वरी हाफिज आयो तरावीह पढ़ाइण जे लाइ क़ुरान जो ख़त्मो जो पढ़ंदो आहे। हाफिज पढ़ाइण शुरू कई तरावीह हल 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 20 रकातूं सही। वरी जो हाफिज पढ़ाए तरावीह पूरियूं जो तो वो लथो वरी इमाम आयो उतर पढ़ाइण जे लाइ। त हिन वरी पुर्ती छॾे कि हे बड़ा कोठ वारो मूंखे अहिड़ी ख़बर हुजे हा त मां तव्हांजी मानी न खावां। हिकिड़ो मुलो तो लहे ॿियो तो चढ़े अचे फाथो मां अहिड़ी मानी कारा मूंसां ताती कई अथव। असां में बि अहिड़ो शौक़ु आहे ईमान जो न का तरावीह जी नमाज़ मामूली नमाज़ नाहे आम नमाज नाहे। मन काम रमदान नबी तो फरमाए मन काम रमदान ईमानन व इहतिसाबन गुफिर लहू मा तक़द्दम मिन ज़ंबिही। देखो मानो रमजान जो रात जो क़याम करे क़यामुल लैल करे आका तो फरमाए इन क़याम करण वारो तरावीह तहज्जुद पढ़ण वारो सजदन ॾियण वारो रमजान जो रात मल्हाइण वारो अल्लाह इन जा बि हड़ई गुनाह बख़्श माफ़ करे छॾींदो। जोर सां चओ सुभान अल्लाह। वरी दिल पर साईं तो फरमाए तो सुभान अल्लाह तो शेर पढ़ा जे तो रमजान महीनो भलारो रहमत जो वसकारो जाको रब के याद कयो मौला मिलायो वारो रमजान महीनो तमाम पढ़ायो रमजान महीनो भलारो रहमत जो वसकारो जाको रब के याद कयो मौला मिलायो वारो रमजान महीनो ओ जन्नत जा दरवाजा खुलन था दोज़ख जा दर बंद थियन था मोमिन जी रब रोज़ी वधाए रहमत जा सब दर खुलन था इब्लीस सदो मोहकारो हरी जो सुभान अल्लाह इब्लीस सदो मोहकारो मौला मिलायो वारो जाको रब के याद कयो रहमत जो वसकारो रमजान महीनो पढ़ो तरावीह तिलावत माह सजो आहे इबादत रात कद्र जी आहे इन्हीअ में रब रखी आ सआदत खटियो खटण जो वारो दादू वारो खटियो खटण जो वारो मौला मी वसायो जाको रब के याद कयो रहमत जो वसकारो रमजान महीनो सुभान अल्लाह दिल पर साइना वक्त विनाइज मौत इझो के आयो गौर फिक्र सानिस तू अगते कान तो छा कमायो वक्त न मोटण वारो वक्त न मोटण वारो
मौला में वसायो जाको रब के याद कयो रहमत जो वसकारो रमजान महीनो। सुभान अल्लाह पढ़ो सल्लल्लाहु अलैहि सुभान अल्लाह। नबी सही फरमायो ओ जो माड़ी याकूत जी तवा जे अल्लाह ठाईंदो न हर सजदे जे बदले उन जा 60,000 बाब। सुभान अल्लाह 60,000 दरवाजा होंदा उन जा 60,000 दरवाजा ऐं लिकुल बाब मिनहा कसर मिन ज़हबिन मुबश्शिन बियाकूततिन हमरा। सुभान अल्लाह उन जे हर दरवाजे जे साम्हूं हिकड़ी सोन जी माड़ी ठहियल हूंदी जे सोन जी माड़ी ते ॻाढ़नि याकूतनि जी जड़ावत थियल हूंदी। सुभान अल्लाह असां जे चित्र साली कंदा आहियूं अब हुन फलाणे जे घर ते अच्छी मार्बल लगल फलाणी मस्जिद में गाढ़ी मार्बल लगल यो जो जन्नत में सोन जो माड़ियूं हूंदियूं न उन्हनि ते अल्लाह गाढ़नि जन्नती याकूतनि मरजाननि जी जड़ावत करे तुंहिंजे हवाले कंदो। अञा ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। आका तो फरमाए मुझे दिल पर नबी तो फरमाए फइज़ा साम अव्वल यौमिन मिन रमदान ऐं जॾहिं तूं पहिरियों रोज़ो रखंदो पहिरियों जेको रोज़ो रखंदो हुई गुफ़िर लहू मा तक़द्दम मिन ज़ंबिही। पहिरें रोज़े रखण सां अल्लाह तुंहिंजा हर गुनाह बख़्शे माफ़ करे छॾींदो। चओ सुभान अल्लाह। अञा 30 रोज़ा पोयां पिया आहिनि। मदीने वाले साईं फरमाए इला मिस्लि ज़ालिकल यौम मिन शहरि रमज़ान इहो अजर सवाब या इनाम या मेहरबानी रुगी पहली रात जे लाइ न पहिरें रोज़े जे लाइ न आख़िरी ॾींहं ताईं चंड ईद उल फितर जे नज़र अचण ताईं या मेहरबानी मुस्लमाननि ते अल्लाह कंदो रहंदो। वरी जो सुभान अल्लाह। ऐं नबी साईं फरमायो जेको रोज़ो रखे रात जो क़याम करे वस्तगफर लहू कुल यौमिन 70,000 मलक मिन सलातिल गदात इला अन तुवारी बिल हिजाब। सुभान अल्लाह। हाणे ते थकायो अञा तो थिया ही 35 मिनट आहिनि। सुभान अल्लाह। ॿिया 35 मिनट अञा तकरीर कंदा। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। साईं करीम फरमायो कि रमजान जे हर ॾींहं ते इहो जेको रोज़ा रखे थो तू रोज़ो रखे सेरी करे वेठे तू तो सुम्ही पवंदी आराम कंदे या तू पंहिंजे कम धंधे में लॻी वेंदे तू पंहिंजे दुनिया जे खफ़न में मसरूफ़ थी वेंदे या तू आराम कंदे घर में वेठो हूंदे पंहिंजी घरवारी सां पंहिंजे बच्चनि सां वेठो हूंदे पर मदीने वारे साईं फरमायो अल्लाह ताला ड्यूटी लॻाईंदो आहे 70,000 मलाइकनि जी जेके फजर नमाज खां वठी मगरिब नमाज ताईं तुंहिंजे लाइ बख़्शिश तलब कंदा रहंदा आहिनि। हिकु न 10,000 न लख न 100 न 70,000 मलाइक मुझो आका जो फरमाए तुझी बख्शिश जे लाइ सॼो ॾींहुं वेठा रहंदा आहिनि। सुभान अल्लाह। असांखे त साईं मुंहिंजा अम्मा बि सोरियां सूरनि सां थी दुआ ॾे जहिड़ा असांजा पिरकार अबो चई सघो दुआऊं घुरंदो अम्मा पोइ अबो दिल पर साईं जहिड़ो हुजे बार बार अहिड़ो दुआ ॾे। चओ सुभान अल्लाह। हर कंहिंजे लाइ अबो अम्मा ई दुआऊं ॾींदा आहिनि। सच्चो रिश्तो हिकिड़ो ई हो हिकिड़ो मुर्शिद जो रिश्तो ॿियो अबे अम्मा जो रिश्तो। इहे कहिड़ो हाल हुजे अबो अम्मा दुआऊं ॾींदा आहिनि। इन खां अलावा ॿियनि जंहिंखां पुछा कर त तुंहिंजी वेही गिला करे अल्लाह अकबर कबीरा केॾो मेहरबान अल्लाह दादू वारो तो हिकिड़ो रोज़ो रख रुगी 70,000 रब जा नूरी मासूम मलाइक तुंहिंजे लाइ उभ पेरा पई दुआऊं घुरंदा आहिनि मुंहिंजा मौला ओ हिन दादू जे आशिक़ जी मग़फ़िरत फरमा हिन जा गुनाह माफ़ फरमा ओ मुंहिंजा मौला
अल्लाह इनकी बख्शिश फरमा। ए मदीने वाले साईं फरमायो कान लहू एक रात दी गाल हुई रोज़े दी गाल हुई व कान लहू बिकुल सजदतिन सजदा फी शहर रमजान बिलैलिन औ नहारिन। हर वो सजदो जो रात में भी नहीं या बीह में भी नहीं, रात जो तो नफिल पढ़ी पर बीह जो नफिल पढ़े पियो। आका तो फरमाए हर हर सजदे दे बदले अल्लाह ताला शजरतिन उन दिला जन्नत में हिकिड़ो वण पोखींदो यसीरुर राकिबो फी ज़िल्लिहा खम्समियत आमिन। को भले घोड़े जो सवार उन वण जी छाव में हले 500 साल पंध करे तॾहिं उन जी छाव फुटाए कोन सघंदो। अञा ज़ोर सां जो सुभान अल्लाह। माना यो 500 सालन जी ज़मीन हिकड़े सजदे जे बदले जन्नत में तुंहिंजे हवाले थी न। वण जो लॻो असां हिन ज़रदारी साहब खे चए न तुंहिंजी कहिड़ी ख्वाहिश आहे सदर साहब जेको असांजो तुंहिंजी का ज़िंदगी जी ख्वाहिश आहे चई त जे मुंहिंजी ख्वाहिश आहे त पाकिस्तान में जेके वण आहिनि इहे मुंहिंजी मिल्कियत थी वञे। वण माण्हू हैरत कई त इहो वण कीअं तुंहिंजी मिल्कियत चए वण जो मुंहिंजा थींदा त उन्हनि जी ज़मीन त मुंहिंजी थींदी न। सुभान अल्लाह। हिनखे दुनिया जा वण खपनि ऐं आशिक़नि खे वरी जन्नत जा वण खपनि। अञा ज़ोर सां जो सुभान अल्लाह। पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रमज़ान में 2 ॾींहं बाक़ी हुया मुंहिंजा आका मदीने जी बाज़ार में तशरीफ़ फरमा थिया। चओ सुभान अल्लाह। अल्लाह करे जो रमज़ान हुजे ऐं हली रोज़ो गुंबद खज़रा जी छांव। अञा ज़ोर सां चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। जोर सां पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। मुझे मुर्शिद जो फरमाए त हिक बार करे अच तूं दीदार मदीने जो। हिक बार करे अच तूं दीदार मदीने जो। सजी उमेर सारी दे सजी उमेर प्यो सारी दे सरदार मदीने जो। हिक बार करे अच तूं जे पास नहीं पैसो सद सिकमा सैयद खे सदमे तो थिए साणी सदमे तो थिए साणी सालार मदीने जो। चो हिक बार सगोरिया के दिल सानो हली लिसनो ओ दिल सानो हली लिसनो दिलदार मदीने जो। जो हिक बार सुभान अल्लाह सुभान अल्लाह।
पंहिंजे ॻोठ में तो हिकिड़ो रमज़ान गुज़ार, रमज़ान जे बदिले रमज़ान जो मदीने पाक में वञ, हिकिड़ो रमज़ान गुज़ार, अल्लाह तोखे 2 लख रमज़ान जो अजर ऐं सवाब ॾींदो। हे त तो ॿुधो, हिकिड़ो रोज़ो रख, हिकिड़े रोज़े जे बदिले, हिकिड़े सजदे जे बदिले हेॾा जन्नत जा इनाम मिलनि। हाणे इन सॼे हिसाब खे तूं 2 लखनि सां ज़रब कर। हेॾा पोइ हदीस ॿुधाईमांव, इन सॼे अजर सवाब खे 2 लख सां ज़रब कर। हिकिड़ो सजदो रमज़ान में मदीने जो ॾे त तुंहिंजो कैलकुलेटर कम कोन कंदो। मदीने में अल्लाह एॾो अजर इनाम रखाए। वरी जो सुभान अल्लाह। साहबी मदीने वारा साईं हज करे आया, सुभान अल्लाह, हज करे आखिरी जिंदगी जो हजतुल विदा जेको आका करीम फरमायो न, हजतुल विदा ज़ुल्हज जे महीने में हज फरमायो हुयनि ऐं रबीउल अव्वल शरीफ जे महीने में आका करीम जो ज़ाहिरी विसाल थियो। माना विच में 2 महीना गुज़रिया आहिनि। साहब अकरम अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह, तव्हां हज पढ़ी आयो, असांखे मौक़ो कोन मिलियो। आका तव्हांजे इन हज, तव्हां सां गॾु हज करण जो अजर ऐं सवाब खां असां महरूम रहिजी वियासीं। मदीने वारे साईं जी नज़र दादू जे आशिकनि जे मथां हुई। आका फरमायो, ए मुंहिंजा उम्मतियो, जेको रमज़ान में उम्रो करे, रमज़ान जे महीने में मदीने पाक जी हाज़िरी ॾे वञी उम्रो करे अचे मके पाक में, अल्लाह ताला उनखे एॾो अजर ॾींदो, एॾो सवाब ॾींदो जो इहो उम्रो मूं मुहम्मद करीम सां गॾु हज करण जे बराबर हूंदो। हेॾा तूं रमज़ान में उम्रो करे अच। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मदीने जे ताजदार खे ॾिठोसीं त कोन, आका जे ज़माने में पैदा त कोन थियासीं, साईं जे वक़्त में त कोन आयासीं, पर साईं तो फरमाए रमज़ान में मुंहिंजे पार जो फेरो त करे आ। सुभान अल्लाह। दिल पर साईं तो फरमाए, जेके ॾिसी आया उन्हनि खां पुछां कीअं भला विसरंदो जन मदीनो ॾिठो, कीअं भला विसरंदो जन मदीनो ॾिठो, ओ चित हयातुन बि मुंहिंजो नाले मिठो, कीअं भला विसरंदो। ओ भाग वारो वञनि झलक जानी पसंद, भाग वारो वञनि झलक जानी पसंद, से वठी था अचनि जन्नतुनि जो चिठो, ओ से वठी था अचनि जन्नतुनि जो चिठो, कीअं भला विसरंदो जन मदीनो ॾिठो, कीअं भला विसरंदो। अल्लाह कदो असां वाली रमज़ान जा रोज़ा मदीने में खोलींदासीं। पढ़ो सल्लल्लाहु अलैका या महबूब सुना मदीने की गली में आया। साईं फरमायो, अज़िल्लकुम शहरुकुम हाज़ा बिमहलूफ रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। नबी साईं फरमायो, मां मोहम्मद कसम तो खड़ा उन ज़ात जो जे हथ में मूं मोहम्मद करीम जी जान आ, कसम खणी दो चवां त हाणे तव्हां ते हिकिड़ो वॾो शहर, वॾो महीनो साया फगन थियण वारो आहे। मां मर बिल मुस्लिमीन शहरुन खैरुन लहुम मिन्हु वला बिल मुनाफिकीन शहरुन शर्रुन लहुम मिन्हु। एरो महीनो तो अचे जंहिं महीने खे मोमिननि जे लाइ खैर ही खैर बनायो वियो आहे, मोमिननि जे लाइ भलाई भलाई आहे। ईमान वारा चवंदा त भली त रमज़ान अचे त भलाए ॾेखारियो। दिली सची ॿुधायो, इहो शौक़ पैदा थिए पियो। अधु ॻाल्हायो त अधु चुप करे वेठा, बेदार वेठा आहियो। सुभान अल्लाह।
नबी से फरमायो मुनाफिक ते इन का दुखी दी का शे आहे कोने बेमालूफ रसूलुल्लाह मां कसम खणी तो चवा नबी तो फरमा मां कसम खणी तो चवा ते चादो ने कला मां बाबा सा ने वटो खुटो आज रमजान है रोजा रख ये चवना है मुपान बुद्धो आड़ा मान अल्लाहु अकबर कबीरा अटे पुटण सा रमजान फर्ज कोन थींदो आ गरीब ते रुपी रमजान फर्ज ना है रोजा फर्ज ना है न रमजान जा रोजा तो मोमिनन जे ला फर्ज थे या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस सियाम ए ईमान वारो तवा ते रोजा फर्ज कया विया आयत जेका है फकीर पढ़ी मोमिनन जे ला महबूब तो फरमाए एड़ो महीनो आ खैरुल लहुम मिन्हु उनमें जेको कुछ आहे सब जो सब मोमिनन जे ला भलाई भलाई खैर खैर ऐ नबी से फरमाया इन्नल्लाह ला यक्तुबु अजरहु व नवाफिलहु क़ब्ल अन युदखलहु रमजान जे अचण का अग में ही अल्लाह ताला मोमिनन जो अजर लिखण शुरू करे छड़ी अने रमजान आयो कोने अज दादू वाला तकरीर बुधी इन मस्जिद में वेही ऐं चंद बाबा रमजान अचे पियो इंशाअल्लाह मल्हाए ॾेखारींदा छा इरादो आहे ॿुधायो मथे करो मथे कॾो लोई माच मल्हाए पियो रमजान इंशाअल्लाह वो अॼु खां तव्हांजो अजर लिखजण शुरू थी मुबारक आहे तव्हांखे नबी साईं फरमायो त वज़ालिकल मोमिन यइदु फिल कुव्वतु मिन नफ़क़त लिल इबादत मोमिन हाँ मोमिन मदीने वाले साईं फरमा तो इन जे करे जो मोमिन अगे तैयारी कंदा है पांजी तवानाई खर्च कंदा है खाइंदा पींदा तैयार थींदा तो बाबा रमजान जो महीनो तो अचे पियो तरावी पढ़ंदासी रोजा रखंदासी तहज्जुद पढ़ंदासी तिलावत कंदासी तैयारी कंदासी आका करीम फरमायो उहे उनकी तैयारी कंदा है अल्लाह ताला उनन जे ला रोज़न जा क़याम जा ओ जे अजर बुधाया मां उहे अगे ही अल्लाह लिखी तैयार करे वरी जो सुभान अल्लाह ऐ मदीने वाले साईं फरमायो तो तवा रमजान जे महीने में कुरान जी तिलावत कंदा कयो शहर रमजान الذي انزل فيه القران रमजान कुरान जो महीनो आ का जो महीनो आवा कुरान जो महीनो रमजान में कुरान जी तिलावत करनी घट में घट 3 खत्मा कढो हर ॾह में हिकड़ो थियो मुझा क़िबला आलम फरमाया पिया तो मदीने शरीफ में हुयुस हिकड़ो नौजवान मिलियो जको सुबह जो अलग ट्रियो कढंदो हुयो रात जो अलग कुरान जो ट्रियो कढंदो हर रात में हर ॾींहं में कुरान जो ट्रियो कढंदो एॾो कुरान जो शौक़ हज़रत इमाम आज़म अबू हनीफा रज़ी अल्लाह ताला अन्हु रमजान जो महीनो ईंदो हुयो त एक हठ कुरान जा खत्मा ट्रिया कढंदा हुयो एक हठ दफ़ा तो सुभान अल्लाह ऐं मदीने जो ताजदार जियां जो रमजान जो महीनो ईंदो हुयो त जिब्रील लही ईंदो आका करीम वटि महबूब जिब्रील के कुरान ॿुधाईंदा हुया जिब्रील नबी सुन के कुरान ॿुधाईंदा जेसताणी आका करीम ज़ाहिरी हयाती में हुया ऐं उहो साल जे साल साईं करीमन जो विसाल इक़दस जो त 2 दफ़ा रमजान में महबूबन करीमन जिब्रील के कुरान पढ़ी ॿुधायो हाणे हीअ ॻाल्हि माण्हू चवंदा साईं त महबूबन करीमन त 2 दफ़ा रुॻी कुरान पढ़ियो हुयो तव्हां चओ था 3 या वधीक हेतिरा दफ़ा पढ़जे मिठा इहो जिब्रील सां जेको ताल्लुक़ हुयो जिब्रील के कुरान ॿुधाइनि पिया ॿुधाए पियो न त महबूब पंहिंजे सिर अकेलाई में हूअं अलॻि सॼो ॾींहुं कुरान जी तिलावत कंदा रहंदा कुरान जी तिलावत कबी इंशाअल्लाह कुरान दिलनि जो नूर आहे कुरान तव्हांजे रूहानी ग़िज़ा है कुरान तव्हांजे लाइ बरकतुनि जो सबबु आहे कुरान तव्हांजे लाइ दुनिया आख़िरत जी माफ़ी ऐं अल्लाह जे इनामनि जो सबबु आहे मदीने वारे साईं फरमायो जेको कुरान पढ़े होॾां को माण्हू इबादतूं करे अल्लाह खां घुरे दुआउनि में घुरे मौला मूंखे हीअ शइ ॾे मूंखे हीअ तलब आहे रिज़्क़ खपे रिश्तो खपे दुनिया खपे दौलत खपे पैसो खपे मुरादूं अल्लाह खां तलब करे होॾां हिकिड़ो माण्हू दुआ नथो घुरे चुप कयो रुॻी कुरान वेठो थो पढ़े मदीने वाले साईं फरमायो होॾां जेके घुरंदा आहिनि दुआउनि में तलब कंदा आहिनि उन्हनि खां वधीक अण घुरियो अल्लाह कुरान जी तिलावत करण वारनि खे अता फरमाईंदो हे घुरे नथो हे चवे नथो सुवाल नथो करे हालांकि दुआ घुरण दुआ मुख़्तलिफ़ इबादत दुआ हर इबादत जो मग़ज़ आहे मदीने वाले साईं फरमायो बल्कि अल्लाह जो कुरान तो फरमायो उदऊनी अस्तजिब लकुम दुआ घुरो त मां अल्लाह क़बूल कयां ऐं रमज़ान जो महीनो दुआउनि जी क़बूलियत जो महीनो आहे
नबी साईं फरमायो रमज़ान में अल्लाह ताला 4 घड़ियूं अहिड़ियूं रखायूं आहिनि जिनमें जा दुआ घुरो रब क़बूल करे छॾे। हिकिड़ो रोज़े सां सॼो ॾींहुं जी सहरी करे इफ्तारी ताईं विच में जेको वक़्तु आहे सॼो ॾींहुं रोज़ेदार जी दुआ जी क़बूलीअ जो वक़्तु। ऐं ॿियो मदीने वारे साईं फरमायो जेॾीमहिल इफ्तारी जो करे इफ्तारी जे वक़्त में जेका दुआ घुरंदो जेॾीमहिल बाने जा चप ख़ुश्क थी वेंदा आहिनि, गले मां आवाज़ कोन निकिरंदो आहे, बुख ऐं उन जे करे ख़ामोश वेठो हूंदो आहे, भलो ताम पियो आहे, मानी पई आहे, शरबत पिया आहिनि, पसंदीदा ताम अॻियां पिया आहिनि, पर हे अल्लाह जे ख़ातिर उन्हनि खे छॾियो वेठो आहे। मदीने वारे साईं फरमायो जेको माण्हू उन वक़्त में इन हाल में जा दुआ घुरंदो आहे रब उन जी दुआ क़बूल करे छॾे। ॿियो रात जो सहर जे वक़्त में जेॾीमहिल माण्हू सहरी कंदो आहे न, सहरी खां अॻु में तहज्जुद नमाज़ पढ़ी बस तहज्जुद जे जेका दुआ घुरो मुनाजात कयो, इन दुआ खे बुज़ुर्गनि मुनाजात जे नाले सां सॾियो आहे। मुनाजात माना अल्लाह सां कचहरी करणु, अल्लाह सां अर्ज़ करणु, गुफ़्तगू करणु। इन वक़्त में जेका दुआ घुरंदो रब क़बूल फरमायो। ॿियो जेका तरावीहनि में दुआ घुरंदी, तरावीह जा 4 नफ़िल पढ़ंदा आहियो, पोइ दुआ थींदी आहे। 4 नफ़िलनि खां पोइ दुआ घुरंदा, इहा जेका दुआ घुरो रब क़बूल फरमाईंदो। समझो दाले कोन समझो, रमज़ान जो महीनो दुआउनि जो महीनो आहे, पर घुरो न। हिकिड़ो माण्हू तलब करे, होॾा हिकिड़ो माण्हू रुॻी क़ुरान जी तिलावत वेठो थो करे, नबी साईं फरमायो त क़ुरान पढ़ण वारे जा अल्लाह ताला हड़ई मुरादूं मतिलब पुॼाए छॾींदा। घर वेठो लॻे अता कयो वेंदो। ऐं उन खां बाद में रमज़ान जो महीनो सखावत जो महीनो। अम्मा आयशा सिद्दीका नबी जी घर वारी मोमिननि जी जा शइ ईंदी हुई अल्लाह जी राह में लुटाए छॾींदा। रमज़ान में मदीने वारे साईं फरमायो त रोज़ो रखायो, कंहिंखे रोज़ो खोलायो, अल्लाह ताला तव्हांखे रोज़ेदार जेतिरो अजर ऐं सवाब अता फरमाईंदो। हिकिड़े साहबी चयो या रसूल अल्लाह असां मां अहिड़ा माण्हू आहिनि ग़रीब मिस्कीन जन वटि रोज़े खोलाइण जे लाइ या रोज़े रखाइण जे लाइ एतिरो ताम न आहे जो ॿियनि खे रोज़ो रखाइनि, कंहिंखे रोज़ो खोलाइनि। नबी साईं फरमायो खजूर जी गड़ीअ ते, पाणीअ जी लप ते, खीर जे ढुक ते कंहिंखे रोज़ो रखायो या खोलायो, अल्लाह ताला तव्हांखे रोज़ेदार जेतिरो अजर ऐं सवाब अता फरमाईंदो। वरी जो सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। असां वटि वरी हीअं थियो आहे जो नओं ट्रेंड कुझु सालनि खां वठी शुरू थियो आहे, छा आहे बाबा इफ्तार पार्टी था रखो। इफ्तार पार्टी रोज़ो खोलाइण अजर सवाब जी नियत सां न, माण्हुनि खे ॾेखारण जे लाइ बाबा इफ्तार पार्टी। उन में छा थींदो, अमीरनि खे, कबीरनि खे, वॾेरनि खे ऐं साईं मुंहिंजा चङनि मुड़ुसनि खे घुराए पोइ दावत करे ऐं दस्तरख़्वान विछाईंदा। माण्हू ॾिसनि त बाबा हिन जे दस्तरख़्वान ते हेतिरा माण्हू रोज़ो खोले विया आहिनि। अमीरनि वॾेरनि कबीरनि खे रोज़ो खोलाईंदा न, उन्हनि वटि अल्लाह ॾिनो, उन्हनि वटि हर शइ आहे। हाणे अहिड़ो माहौल जो बेरोज़ा आयतनि खे वठी विहारींदा, जेके रोज़ा रखनि कोन उन्हनि खे वठी दस्तरख़्वान ते रोज़ो खोलाईंदा। हाओ कि न ग़लति थो चवां? ईअं आहे न। हले तव्हांजे दातू में आहे, मुंहिंजे अखियुनि ॾिठो हाल त हिन पासे असां लाड़ में त ईअं थींदो आहे। अलाह मत तव्हांखे महफ़ूज़ रखियो हुजे। मिठा ईअं न, हुननि वटि ॾिनो हर कुझु आहे। तव्हांजे लाइ जेको रमज़ान जी ख़ैरात आहे, सभु मोहताजनि जे लाइ, ग़रीबनि जे लाइ, जंहिंजे घर में मानी नथी ठहे, हली वञी हुनजी मदद कर। के ग़रीब खे जुती वठी ॾे, मथां ईद उल फितर बि ईंदी। उन खां बाद में मुस्लमाननि जे लाइ कंहिंखे कपिड़ो खपे, कंहिंखे जुती खपे। रमज़ान में ख़ैरात कर, हिकिड़ी पाई ख़ैरात कंदे मदीने वारे साईं फरमायो 2 महीननि में तव्हां फर्ज़ अदा कयो, रमज़ान में नफ़िल अदा कयो, अल्लाह तव्हांखे फर्ज़ खां 70 गुना वधीक अजर ऐं सवाब अता फरमाईंदो। वरी तो सुभान अल्लाह। बल्कि रमज़ान जे महीने में आका करीम फरमायो जेको हिकिड़ो अजर हूंदा आहिनि, जेके हिकु अजर जे बदिले अजर मिलंदो, नेकी जे बदिले नेकी जेतिरो अजर मिलंदो, हिकिड़नि नेकियुनि खे अल्लाह 10 गुना वधाईंदो आहे। पर रमज़ान में जेको तव्हां ख़ैरात कयो, रुपयो ख़ैरात कयो, अल्लाह उनजो 700 गुना वधीक तव्हांखे अजर ऐं सवाब अता फरमाईंदो। रमज़ान जो महीनो ख़ैरात जो महीनो आहे, पर उहा जेको इफ्तारी थिए, तुंहिंजो दस्तरख़्वान लॻे त उहे माण्हू अचनि जेके मोहताज हुजनि। पर ज़रूरी न आहे त हाणे साईं मोहताज खे ॻोल्हियूं न, जंहिं बि रोज़ेदार खे रोज़ो खोलाईंदो हुनजो अजर सवाब त मिलंदो, पर ॾेख वेख जे लाइ न, रियाकारी जे लाइ न। माण्हू ॿुधाए थो बाबा मूं रोज़ो रखियो आहे,
मूं इफ्तार पार्टी कई आहे ॾेखारण जे लाइ माण्हुनि खे ॾेखारण जे लाइ जेको अमल करे उनजो अजुर न मिलंदो मदीने वारे साईं फरमाए हिकिड़ो माण्हू ईंदो 70 नबियनि जेतिरा अमल खणी ईंदो घणा अमल ॻाल्हायो 70 नबियनि जेतिरा अमल अल्लाह फरमाईंदो वारे हिन जे बूथ में उछलाए मूंखे हिन जो कंहिं बि अमल जी ज़रूरत न आहे अर्ज़ कयो आका एतिरा अमल अल्लाह क़बूल कोन कंदो मदीने वारे साईं फरमाए इन जे करे जो उन में रियाकारी शामिल हुई माण्हुनि जे लाइ ॾेख वेख हुयो त माण्हू वाह कनि माण्हू ॾिसनि बीठा अमल कयो रमज़ान में त इन नीयत सां शाल असांजो मालिक राज़ी रहे शाल गुंबद खज़रा वारो हबीब मदीने वारो साईं राज़ी कभी खैरात इंशाअल्लाह दिल खोले खैरात कजो रमज़ान बरकतुन वारो महीनो आहे नबी साईं फरमायो अल्लाह ताला मोमिननि जे रिज़्क़ में बरकतूं विझंदो आहे रमज़ान जे महीने ऐं तव्हां पाण गौर कंदो त रमज़ान में खीसा खाली हूंदा आहिनि पर घर में गुंधण भलो ठहंदो हेॾा असांजी हुकूमत ऐं असांजे बाज़ारुनि जा वापारी ताजिर सेब ॿारनि ॾींदा आहिनि हूअ मुस्लमाननि जे घर में बरकत ॾे हींअर वरी बाज़ार में बरकत थी वेंदी आहे 10 रुपए जी शइ 100 रुपया वठण वञे फ्रूट जेको ॿिनि महीननि में सही मुंहिंजा 100 रुपए में किलो मिले सो 500 रुपए में सूफ़ किलो रखे वेठा आहिनि ईअं न कयो मुस्लमाननि सां ज़ुल्म न कयो तव्हां मां जेकॾहिं को ताजिर आहे तिजारत करण वारो आहे मंडी में कमु करण वारो आहे त ख़ुदारा मुस्लमाननि ते रहम कयो उन्हनि ते बाज कयो उन्हनि ते शफ़क़त कयो मुस्लमाननि जे लाइ आसानी पैदा कयो पर ॿिया जेके ईंदा आहिनि हलाल तरीक़े सां ईंदा उन्हनि अल्लाह तव्हांजे लाइ बरकतूं नाज़िल फरमाई गुज़िरियल साल जी ॻाल्हि आहे रमज़ान जे महीने में पिशावर में हिकिड़े वञी गुदाम ते वञी छापो आहिनि त सॼो गुदाम लीमन सां भरियो पियो जी इन जे करे स्टॉक करे रखियो आहे त जीअं इहो रेट वधे त पोइ असां खपायूं खाधे पीते जी शइ को कहिड़ी बि शइ आहे कणिक आहे साईं मुंहिंजा साड़ी आहे चांवर आहे उनजो ज़ख़ीरो करणु त महांगी थिए त पोइ खपायां इहो शरीयत में हराम आहे इन जो रुपयो खाइण हराम आहे जाइज़ न आहे स्टॉक करे रखे त महांगी थिए त पोइ खपायां ॾिठा इहो पंहिंजो पाण खे हराम जो जीअं रमज़ान में नेकी जा एतिरा अजुर आहिनि न त गुनाह करण जो एतिरो 100 गुना वधीक गुनाह मिलंदो उनजो अज़ाब ओॾो वधीक थींदो छो जो रमज़ान में शैतान त बदिजी वियो शैतान त जहन्नम में पियो आहे ऐं तूं जेको गुनाह थो करी पंहिंजी मर्ज़ी सां थो करी न पंहिंजी ज़ात जी मर्ज़ी सां पंहिंजे नफ़्स जी ख़्वाहिश ते तो गुनाह करी हिते शैतान जो सिलसिलो न आहे तुंहिंजी पंहिंजी ख़्वाहिश आहे गुनाह करण जी त रमज़ान में जीअं नेकी जो वॾो अजुर आहे तीअं गुनाह जो वॾो अज़ाब आहे अल्लाह ताला शाल असांखे महफ़ूज़ रखे मदीने वारे साईं जी सुन्नतुनि ते अमल करण जी तौफ़ीक़ अता करे उम्मीद आहे त तव्हांखे मुंहिंजूं ॻाल्हियूं सम्झ में आयूं हूंदियूं जेके ॻाल्हियूं कुझु बयान थियूं आहिनि इंशाअल्लाह उन्हनि ते अमल आमीन आमीन इंशाअल्लाह रमज़ान मोमिननि वांगुरु मल्हाईंदासीं या ग़फ़लत में निंड गुज़ारींदासीं वक़्तु गुज़रंदे ख़बर नथी पए मां पाण पंहिंजी ज़िंदगी ॾे थो गौर कयां त ख़बर कोन पई आहे त ज़िंदगी जा 37 साल गुज़री विया आहिनि अची ॾाढ़ी थी वई हली अञा पाण मां सम्झा पियो त मां छोकिरो आहियां ॿार आहियां पर अची ॾाढ़ी थी वई आहे वक़्तु कीअं डोड़ंदो थो वञे वक़्तु पुट कंहिंजे लाइ बीहंदो न आहे वक़्तु कंहिंजे लाइ रुकजंदो न आहे तूं चवींदो त मां हीअं कयां त मुंहिंजे लाइ वक़्तु बीह वेंदो न वक़्तु हिकिड़ी वॾी ख़तरनाक शइ आहे कंहिंजे लाइ बीहंदो न आहे वक़्तु ईअं जो गुज़री वञे महीनो चंड नज़र ईंदो तव्हांखे ख़बर कोन पवंदी त रमज़ान जो चंड ॾिठोसीं या ईद उल फितर जो चंड नज़र अची वियो ईअं वक़्तु गुज़री वेंदो जेके ॾिहाड़ा मिलनि इन्हनि खे रहमत भायो बरकत भायो इनाम भायो सौगात भायो अल्लाह जे तरफ़ां मेहरबानी भाई रमज़ान मोमिननि वांगुरु मल्हाए ॾेखारियो जीअं अल्लाह राज़ी थिए अल्लाह जो हबीब शल राज़ी थिए अल्लाह मुंहिंजो चवण तव्हांजो ॿुधण पंहिंजी बारगाह में क़बूल ऐं मंज़ूर अल्लाहुम्मा सल्ली अला नबीना मुहम्मद